अरे रे बेगा राजू शामिर खान तव्हां मूंखे सॾु कयो छा? अरे रे ॿुध त सही हिन ॻोठ में ॿियो को बेगो आहे छा? न शामिर खान लखन में मां हिकिड़ो ई बेगो आहियां। बेगा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा। कहिड़ी ॻाल्हि? तोखे मां लैला मजनू वारी ॻाल्हि ॿुधायां या सूरी मिहार जी ॻाल्हि ॿुधायां? अरे तू इन्हनि खे छॾ, इहो ॿुधाए त सरदार शाह ज़मान बहादुर खे किथे रखियो आहे? नापा तो कर। अरे बेगा छा थी? नांग ते पेर पइजी वई छा? नांग जो डंगल भी बची वेंदो, गॾा ता किरियल भी बची वेंदो, पर सरदार शाह ज़मान जो डंगल तोपा बापा तोपा। अरे रे ॿुधे नथो? जल्दी ॿुधाए त सरदार शाह ज़मान बहादुर खे किथे रखियो आहे? मां तोखे छो ॿुधायां? मां तोखे छो न ॿुधायां? हाणे ॿुधा। न पा सरदार मूंखे माराए छॾी। अरे चरिया सरदार खे कीअं ख़बर पवंदी? न न मां तोखे कोन ॿुधाईंदुसि। अरे दूड़ वञी पाए वापस कर मुंहिंजा पैसा। वापस छो कयां? पैसा वापस करे तो या लाया पाथर? पाथर छो थो लाई? अॼी वेंदे छा? न तुंहिंजी ठोड़ कुटींदुसि। पैसा वापस कीअं कयां? मां तोखे कोन थो ॿुधायां। मां पंहिंजे मुंहुं ॻाल्हि कंदो थो वञा, तूं पोयां पोयां ॿुधंदो अच। ठीकु आहे, पोइ बेगा ॻाल्हि शुरू कर। मां इहो राज़ कंहिंखे बि न ॿुधाईंदुसि त सरदार शाह ज़मान वॾेरे दरिया खान जे पुट बहादुर खे दिलावर खान जे हवाले कयो आहे ऐं दिलावर खान बहादुर खे जबलनि में लिकायो आहे। पर बेगा जबलनि में किथे? शामिर खान इहा मूंखे ख़बर कोन हुई। बाक़ी कहिड़ी ख़बर थी? कट पैसा। मासी बसरा भली करे आई हैं। आओ अम्मा भलाई थींदई। इहो अॼु त ॻाढ़े ॻुड़ जी खुशबू थी अचे पई। छा रधो अथव? मासी बसरा कुकड़ जी भाजी पी रखजे। कुकड़ जो ॻुड़? अॼु ईद है छा? न मासी बसरा ईद कान्हे, बस कुकड़ खाइण जो शौक़ थियो हुयो, खणी घुराया। हा हा इहो ज़रीना ॻाल्हि त ॿुधो। इहो अमीरनि तव्हां ते कॾहिं खां वसण शुरू कयो आहे। वरी भाई कल्ह ताईं त बुख जा वेला पे काटियव, अॼु वरी कुकड़ था पचनि पिया। खणी सभु थी सम्झां पई। बसरा कचे हुजे या पके, मोजा फ़कीर फिरंदा था। अल्लाह जो शुक्र आहे मासी, अदा पल्लीअ खे सरदार साहब कम ते बि रखियो आहे, पैसा बि ॾिना। हिन ॻाल्हि त ॿुधो, पाण वेठा था कुकड़ खाओ, बाक़ी पल्ले जेके मूंखे पैसा वता हा उहे वापसि करण जो को नालो निशानी कोन्हे। छो? मुंहिंजा पैसा के कूड़ा हा छा खोटा हा छा? बसरा कचे जहिड़ी पके मोजा फटी फिरंदा था वतन पिया। हा मासी बसरा ॻाल्हि ॿुध, जंहिंखे न पैसा ॾिना अथई वञी उन खां वठ, मुंहिंजो मथो न खा। हा हा अॼु मां पैसा वठी पोइ वेंदसि। सिधी ॻाल्हि छो नथी करी? तूं कुकड़ जी भाॼी ॾिठी अथई, खाई पोइ वेंदीअ। जेको वणे सो सम्झो, पर अॼु मां पल्ले खां पैसा वठी पोइ वेंदसि। बसरा जहिड़ी कचे जहिड़ी पके मोजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हा वारो करे पचाए वठो बोड़ा तरी। हा मासी पचे थी, पचंदी त ॾींदासीं तोखे बि। सभु ततियूं वेठियूं आहियो। सरदार शाह ज़मान जे मथां अहिड़ो तकड़को कंदासीं, आसमान में ककर जे विच में
हिकल पिज पहुंचण को बि छिकी पवंदी सालन ताईं बारूद जी पूई सरदार शाह ज़मान जे ॻोठ मां कान वेंदी खबरदार शाह ज़मान अॼु दरिया खान तुझे इन सरदारीअ जी पूकड़े मां हमेशा जे लाइ हवा केठा अची रहियो आहे सरदार शाह ज़मान मुझे पुत्र बहादुर खान के अगवा कयो आहे बदले में मां हुन जे भाइटे शमीर खान के अगवा कंदुसि साथो त हो बहादुर के कीअं नथो आज़ाद करे ओ इंतजार छा जो आहे रईस हलो त सरदार शाह ज़मान जे ॻोठ ते कड़को कयूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांखे जानूअ जे फोन जो इंतज़ार आहे जीअं ई असांखे गुल मिलियो न असीं सभई हितां निकिरी पवंदासीं हमारो ही हिकिड़ो खत्म शिकार एतिरो वेझो आहे छा जानूअ खे इहो इतला मिलियो आहे त शमीर खान असांजे जुए में आहे अरे दरिया खान शामिर खान तुंहिंजी औताक में पहुची वियो आहे दरिया खान ये शामिर खान जी तुंहिंजी जुए में न तुंहिंजी औताक ते पहुतो आहे औताक ते ओह खे जॾहिं खुटी खणंदी आहे न त उहा लेंदी आहे शिकारनि जा घर तूं जेकॾहिं शेर आहीं त मां बब्बर शेर आहियां बब्बर शेर तोखे तुंहिंजो मौत ते खणी आयो आहे दरिया खान अॼु मां दुश्मन थी न तुंहिंजो दोस्त बणिजी आयो आहियां दोस्त दुश्मन जो तुख़ुम कॾहिं बि दोस्त नथो बणिजी सघे शमीर खान दरिया खान मां तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां कहिड़े ख़ुशख़बरी इहा ई त बहादुर खान किथे आहे तूं छा थो सम्झी त मां तुंहिंजनि हिननि ॻाल्हियुनि ते एतबार करे ईंदुसि ऐं तूं छा थो सम्झी त मां तो वटि इन जे लाइ आयो त तूं मूंखे जीअं क़ैद करे सघी न दरिया खान न पैसा है तमाशा दे मूंखे पैसा खपनि ऐं तोखे वरी बहादुर खान खपे सो तो बाजू ठातो ये सब तुंहिंजूं चालाकियूं आहिनि पर ही दरिया खान तुंहिंजे फ़रेब में कोन ईंदो खणे वठोसि न रईस शमीर खान पंहिंजो दुश्मन न आहे सरदार शाह ज़मान शमीर खान पाण में ठहनी कोन जेकॾहिं शमीर खान हली आयो आहे त का ॻाल्हि ज़रूर आहे न त ईअं मौत जे मुंहं में केरु भला ईंदो ठीकु आहे मां तुंहिंजे ॻाल्हि ते भरोसो कयां थो पर पैसा तॾहिं मिलंदई जॾहिं बहादुर खान खे हिते पहुचाईंदे वो आए असांजी जुए में शिकार लाइ आयुसि सच ॿुधाए सच ॿुधाए त पोइ ॿुध ससुई जी सिक मूंखे वेहण कोन ॾिनी ससुई लाइ तरे वञा वो समझो तो तू रुगो बुज़दिल आई पर तो में गैरत भी कोने अरे न गोठ जूं न्याणियूं सरदार शाह ज़मान जा नंगा आहिनि
असांजे नंगन में जे भी अखियूं विधियूं उन जा तोड़ा कढी असां कामन के खाराए छॾींदा आहियूं। मारे छत दिलावर एड़ी जिल्लत का मां केड़ो कंद खणी जीअण जो मौक़ो तोखे हाणे मिलंदो ई कोन बहादुर। सालनि ताईं तूं असांजे क़ैद में ईअं ई ॿधल हूंदे ऐं जॾहिं सरदार खे रूह में रहम आयो पोइ तोते हिकिड़ी गोली ख़र्च करे हिन सूरन वारी ज़िंदगी मां आज़ादी ॾेई मौत हवाले कयो वेंदो। ही सरदार थे। शाबाश मुंहिंजो पुटु हाणे जल्दी स्कूल वञ। अॻियां पोयां सभु सबक विसरी आहिनि। स्कूल वञी छा कंदुसि? तूं होशियार पुटु आहीं। स्कूल वेंदे त सभु सबक यादि थी वेंदई। अमा मास्तर मारींदो। केतिरा ॾींहं थिया आहिनि स्कूल कोन वियो आहे। जब मां तो तोसां गॾु आहियां मास्तर खे तुंहिंजी पारत कंदुसि कोन मारी। अबा मास्तर ॾाढो ढिंगो आहे। तूं ईंदे त पोइ मारींदो। तुंहिंजा दिलि लॻाए पढ़ंदे न त मास्तर तोखे कोन मारींदो प्यार कंदो। अबा हाणे त स्कूल वञण ते दिलि ई नथी चए। पुटु तूं मुंहिंजो ॾाहो पुटु आहीं न। पढ़ंदे त वॾो माण्हू थींदे। असलम पुटु जेकॾहिं हींअर तुंहिंजी दिलि नथी चवे त मिड़े ख़ैर आहे। आस्ते आस्ते तोखे स्कूल में मज़ो अची वेंदो। मां मोकल ताईं तोसां गॾु हूंदुसि इन करे परेशान न थी त स्कूल हलूं। ठीकु आहे अबा हलूं। या अल्लाह तूं पंहिंजो करम कर। मुंहिंजे बच्चे खे झेड़नि झटनि खां बचाए। कॾहिं मुंहिंजे बच्चे खे को सोवाह न लॻे। दिलावर चओ। दिलावर असां ते एॾा एहसान छो थो करी? मूं अवां ते को बि एहसान नाहे कयो मीरा। पंहिंजो घर छॾे हिते अची वेही रहियो आहियूं सो कंहिंजे कान। मीरा मां अकेलो आहियां मुंहिंजो को घर कोन्हे। दिलावर मूंखे सभु ख़बर आहे। तूं चाचे हाशिम पारां सरदार वटि कमु थो करी ऐं सरदार जेका असांजी मदद करे थो न उहा सिर्फ़ चाचा हाशिम जे करे। हाँ मीरा बराबरि ईअं आहे पर मूं में हाशिम में को फ़र्क़ु कोन्हे। इहो एहसान घटि आहे छा? मीरा इहो एहसान न आहे। इहो दोस्ती जो हक़ आहे जेको मां अदा करे रहियो आहियां। दिलावर केसि ताईं ज़बान साथ ॾींदई? हिकु न हिकु ॾींहुं दिलि जी ॻाल्हि ज़बान ते ज़रूरु ईंदई। कहिड़ी दिलि जी ॻाल्हि? मुंहिंजी दिलि में का बि ॻाल्हि न आहे। तूं भली न मन भले तुंहिंजी ज़बान हुजे पर तुंहिंजूं अखियूं उहे ॻाल्हाइनि थियूं। अखियूं गूंगियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे का बि ज़बान न आहे हूंदी। बेशक अखियूं गूंगियूं हूंदियूं आहिनि पर गूंगा बि इशारनि ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं तुंहिंजे गूंगे नखनि जा इशारा मीरा सम्झी वई आहे। अञा कुझु चवणो अथई या मां वञा? दिलावर तूं केॾां वेंदे? मां त तोखे पंहिंजे दिलि जे लाइ कम में क़ैद करे छॾियो आहे। मीरा इहा ग़लति ॻाल्हि आहे। जे लाइ ईअं न सोच। मां दोस्ती निभाए रहियो आहियां ऐं दोस्तीअ जो रिश्तो ॾाढो नाज़ुक हूंदो आहे। सुभाणे ईअं न थिए जो मुंहिंजो दोस्त हाशिम ओॾे आङुर खणी मूंखे चवे त तूं गद्दार आहीं। मां वञा? चल आबाद हुजे। हिकु हिकु पल सदीअ वांगुरु पियो गुज़रे मुंहिंजो। मुंहिंजे दिलि ते ॼण छिप किरी पई आहे छिप। तूं तूं टंग टंग ते चाढ़ी
पगुल को सुतो पियो काथे तुझो कानो काथे तुझो काथे तुझी पुलिस रईस कानून के तव्हां पंहिंजो गुलाम बणाए छॾियो आहे पुलिस के तहां जहिड़नि वॾेरनि पंहिंजी जागीर सम्झी उन ते कब्ज़ो करे छॾियो आहे तव्हां असांखे ईमानदारी सां ड्यूटी करण ॾियो किथे था असेंबली में तव्हां जहिड़ा रईस हर हल्के में तव्हां जहिड़ा रईस वज़ीर मशीर भी तव्हां जहिड़ा रईस असां पुलिस रुगो बदिल रोकराइण में पूरा आहे तुंहिंजी तकरीर ॿुधण जे लाइ मां तोखे हिते नाहे घुरायो हे हर हालत में बहादुर खान खपे त ना मारो ई हिकिड़ो खत्म रईस तुंहिंजे पुट खे को थाड़ेल नगवा कोन्हे कयो तुंहिंजो पुट सरदार शाह जमा जी कैद में आहे भाई मुंहिंजा 20 सिपाही सरदार शाह जमा में छा विढ़ंदा आई जेकॾहिं विढ़ियासीं न त वर्दियूं लही वेंदियूं असांजूं नौकरियूं हली वेंदियूं असां बेरोज़गार थी वेंदासीं कानून खे तव्हां जहिड़नि रईसनि एॾो कमज़ोर बणाए छॾियो आहे जो कंहिं अमीर में असां त हथ ई नथा विझी सघूं त पोइ छा कयां मां मुंहिंजे पुट खे आज़ाद कीअं करायां ऐसे अॻियां मां ऐं मुंहिंजो अमलो हूंदो पोयां तुंहिंजा माण्हू हुजनि आई या पक हुजे बहादुर खान किथे आहे ओए हली था हणू छापो पर रईस हिकिड़ी ॻाल्हि ॿुध आईजी खां इजाज़त तूं पाण वठ तूं पंहिंजी तयारी कर आईजी साहब जो इजाज़तनामो ऐं मुंहिंजा माण्हू तोसां गॾु हूंदा हा बहादुर खान जी निशानदही बि थी चुकी आहे त पोइ ठीकु आहे मां तव्हां सां इहा वकार वहां छो त सरदार शाह जमा आसमान ते पे उड़ामे उनखे भी धरती जो सैर कराइणो आहे अॼु फजर दारे हली था कड़को कयूं शाह जमा ते ठीकु आहे मां हींअर आजी साहब खे फोन थो कयां ऐं मुंहिंजा हथियार बंदि तयार आहिनि त पोइ रईस मूंखे हाणे इजाज़त आहे सलाम चाचा साईं क्या मीरा इधर छो आयो चाचा साईं काॾे था वञो अञा त दरिया खान हमले जी तयारी पियो करे ऐं तव्हां हाणे ई बदलण जी था कयो लगे तो तुझे दिमाग मां या हवा निकती ना है चाचा साईं मुंहिंजे दिमाग़ मां त हवा निकिरी वई आहे इन जे करे ई त तव्हांखे इतला करण आयो आहियां त दरिया खान खे ख़बर पइजी वई आहे त तव्हां बहादुर खे किथे लिकायो शमीरा दरिया खान जी मलाइकन खे भी खबर कोन पवंदी बहादुर किथे आहे चाचा साईं मलाइकन जी त मूंखे ख़बर न आहे पर दरिया खान खे ख़बर पइजी वई आहे भॼो न चाचा साईं भॼो न दरिया खान खे मुड़स थी मुंहुं ॾियो मुड़स थी शमीरा दर मुंहिंजी नज़र जे अॻियां हले था मर्याद भाउ जो ख़्याल न हुजे आदत सिधो करे छॾिया आहियां मां चवाई तो डर मुंहिंजी नज़र जे अॻियां बद इख़लाक़ के चाहे जा वञा थो चाचा साईं वञा थो हिते त चांहि जो वक़्तु ई कोन्हे सलाम लावरा इथे शमीर सच त कोन पियो चए सरदार साईं दरिया खान जो पुट गुम थियो आहे सुख सां त कोन सुम्हंदो न पैसो चङनि भलनि खे पटड़ी तां लाहे थो चए थी सघे थो असांजो को माण्हू विकामी वियो हुजे एतिरी कंहिं में ज़रूरत ई न आहे
जो मुंहिंजा राज दुश्मननि ताईं पहुचाए। सरदार साईं, पैसे जी चमक माण्हूअ खे अंधो करे छॾींदी आहे। कंहिं बि इंसान ते एतिरो एतबार न कर। ज़वर कीअं ख़बर पए त इहो गद्दार केरु आहे? पहिरियां त इहा ख़बर पए त वाकई मुखबरी थी आहे या शमीर खान हवा में तीर उछलाए हलियो। दिलावर जांच कर, मूंखे इन्हनि ॿिन्ही सुवालनि जा जवाब घुरिजनि। पहिरियों सवाल, इहा मुखबरी कंहिं कई आहे? जेकॾहिं कई आहे त उहो शख़्स केरु आहे? रात वाकई छापो लॻो आहे त पक सम्झो त मुखबरी थी आहे। इन करे अॼु राति असां बहादुर जे मथां रखियल माण्हू हटाए था छॾूं। उहो बि बहादुर असांजे कम जो हाणे रहियो न। जेका असांखे बहादुर खे सिक ॾियणी हुई, असां ॾेई छॾी। ठीकु आहे दिलावर, ठीकु आहे, जांच कंदासीं।